नाज़रीन आवाज़ न्यूज़ में भली कार ऐं संझा सैयद हल्दा से हेडलाइंस तरफ। सीपेक के मनसूबन ते कम तेज़ी सां जारी है। मटियारी खां लाहौर ट्रांसमिशन लाइन स्टेट ऑफ आर्ट मनसूबा है। उन लाइन सां लाइन लॉसिस में घटिताई ईंदी। ट्रांसमिशन लाइन्स पुराणियूं थी चुकियूं आहिनि, जंहिं ते लाइन लॉसिस के मुंहुं ॾेई रहिया हुआसीं। वज़ीर आज़म इमरान खान जो 600 kV मटियारी खां लाहौर ट्रांसमिशन लाइन जे इफ्तिताही तक़रीब खे ख़िताब। टांग में दहशतगर्दन की मौजूदगी की इतला ते सिक्योरिटी फोर्सेस जो ऑपरेशन ISPR मूजिब ऑपरेशन दौरान पाबंदी मिलियल। TTP जे दहशतगर्द ख्वासुद्दीन उर्फ शेर खान मारिजी वियो। फायरिंग की ॾे वठि दौरान कैप्टन सिकंदर शहीद थी वियो। ऑपरेशन दौरान मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा हथियार ऐं गोलियूं भी बरामद कयूं वयूं। सिंध के मुख़्तलिफ़ इलाइक़नि में तेज़ बरसात जो सिलसिलो जारी। सिजावल, उमरकोट, मोमन खान, तलहा, टंडबागो, मातली, झोक शरीफ, छिपरो, सीराणी, ॾेई, वाहीपानी ऐं ॿियनि इलाइक़नि में तेज़ बरसात सबबि मवासिलाती निज़ाम मुतासिर। बिजली गायब, पथरी माग, गोरख हिल ते बि वसकारो। कराची में तेज़ हवाऊं घुलण शुरू थी वयूं। अॼु ऐं सुभाणे तूफ़ानी बरसात जो इम्कान। मौसमियात खाते मूजिब कराची में 100 खां 150 मिलीमीटर बरसात पई सघे थी ऐं अर्बन फ्लड जो ख़दशो आहे। तेज़ बरसात जो सिलसिलो 2 अक्टूबर ताईं जारी रहंदो। This headline news is brought to you by No, Cadbury Delight. Sif